अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध एजुकेशन कॉलेज डिपार्टमेंट लाइ लेक्चरर जी टेस्ट मार्च 2021 में वरती वही हुई। टेस्ट पेपर्स तोड़े आंसर कीज़ में काफ़ी सारियूं ग़लतियूं हुयूं। हाणे SPSE तरफ़ां आंसर कीज़ रिवाइज़ की वियूं आहिनि ऐं कुछ ग़लतियुनि जूं ग्रेस मार्कूं बि ॾिनियूं वियूं आहिनि। जिन सब्जेक्ट्स जूं आंसर कीज़ रिवाइज़ कयूं वियूं आहिनि उन्हनि में जियोग्राफी, मैथमेटिक्स, इंग्लिश, फिज़िक्स, ज़ूलॉजी, मुस्लिम हिस्ट्री, उर्दू, बाटनी, कॉमर्स, इस्लामिक स्टडीज़ ऐं सिंधी शामिल आहिनि। अचो त ॾिसूं त इन्हनि सब्जेक्ट्स में लेक्चरर जी टेस्ट ॾींदड़ उमेदवारनि खे केतिरियूं ग्रेस मार्कूं ॾिनियूं वियूं आहिनि। लेक्चरर सिंधी जी ॻाल्हि कजे त उमेदवारनि खे जेको सवाल ग़लति हुआ, 3 ग़लतियुनि जूं 6 ग्रेस मार्कूं ॾिनियूं वियूं आहिनि। उहे 2 सवाल ही आहिनि। सवालो गंदजिनी जी गोॾ में पाबोड़ा पोशाक शाह जे बैत जी हिन सिट में लफ़्ज़ गंद जी माना छा आहे। ॿियो सवालो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजी शाइरी में सभ खां वधीक कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। ऐं टियों सवाल हो जंहिं जूं ग्रेस मार्कूं ॾिनियूं वियूं आहिनि, उहो आहे विच लैंग्वेज ऑफ वर्ल्ड हैज़ 84 नंबर्स ऑफ अल्फ़ाबेट। इन्हनि 3 सवालनि जूं 6 ग्रेस मार्कूं सभिनी उमेदवारनि खे मिलियूं आहिनि। ॿियनि सब्जेक्ट्स में इंग्लिश लेक्चरर जी टेस्ट जे उमेदवारनि खे 4 ग़लतियुनि जूं 8 ग्रेस मार्कूं ॾिनियूं वियूं आहिनि। जियोग्राफी लेक्चरर टेस्ट जे उमेदवारनि खे 2 ग़लतियुनि जूं 4 ग्रेस मार्कूं ॾिनियूं वियूं आहिनि। जॾहिं त मैथमेटिक्स लेक्चरर जे टेस्ट जे उमेदवारनि खे 1 ग़लती जूं 2 ग्रेस मार्कूं ॾिनियूं वियूं आहिनि। फिज़िक्स लेक्चरर टेस्ट जे उमेदवारनि खे बि 1 ग़लती जूं 2 ग्रेस मार्कूं मिलियूं आहिनि। जॾहिं त ज़ूलॉजी लेक्चरर टेस्ट जी जेको आंसर कीज़ आहे उहो बि रिवाइज़ कई वई आहे। मुस्लिम हिस्ट्री लेक्चरर जे टेस्ट जे उमेदवारनि खे 2 ग़लतियुनि जूं 4 ग्रेस मार्कूं ॾिनियूं वियूं आहिनि। उर्दू लेक्चरर टेस्ट जे उमेदवारनि खे बि 3 ग़लतियुनि जूं 6 ग्रेस मार्कूं मिलियूं आहिनि। बाटनी लेक्चरर टेस्ट जे उमेदवारनि खे 2 ग़लतियुनि जूं 4 ग्रेस मार्कूं ॾिनियूं वियूं आहिनि। कॉमर्स लेक्चरर टेस्ट जे उमेदवारनि खे 2 ग़लतियुनि जूं 4 ग्रेस मार्कूं मिलियूं आहिनि। इस्लामिक स्टडीज़ लेक्चरर टेस्ट जे उमेदवारनि खे 4 ग़लतियुनि जूं 8 ग्रेस मार्कूं ॾिनियूं वियूं आहिनि। जॾहिं त सिंधी लेक्चरर जी पहिरीं बि ज़िक्र करे चुको आहियां त 3 ग़लतियुनि जूं 6 ग्रेस मार्कूं ॾिनियूं वियूं आहिनि। तव्हां इन्हनि रिवाइज़्ड आंसर कीज़ मां पंहिंजी जेको आंसर कीज़ जी कार्बन कापी आहे उहो भेटाए पंहिंजूं मार्कूं चेक करे सघो। वधीक तालीमी ख़बरनि, जॉब अलर्ट्स, मालूमाती वीडियोज़ ऐं टेस्ट जी तयारी लाइ असांजे चैनल E4 एजुकेशन खे सब्सक्राइब करियो ऐं गॾोगॾु बेल आइकन ते बि क्लिक करियो जीअं ईंदड़ वीडियोज़ जा नोटिफिकेशन बि तव्हां ताईं पहुचंदा रहनि।